रोज़ो त पाक रसूल जो अला ला 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 रोज़ो त पाक रसूल जो अला सोहणे रसूल जो मदनी रसूल जो अरबी रसूल जो ओ चाउट चुमदी सा चाउट चुमदी सान चमदी सान रही वञे रात बंगोर में अल्लाह रही वञे रात बंगोर में पेरे पवदी सान चवदी सान पेरे पवदी सान चवदी सान रही वञे रात बंगोर में अल्लाह रही वञे रात बंगोर में पेरे पवदी सान चओ सुभान अल्लाह। जॾहिं मदीने जा लजपाल साईं मक्को छॾे मदीने आया काॾे आया ॻाल्हायो मक्को छॾे मदीने हिजरत करे आया तो हुजूर के पहिरों ॾींहुं मदीने में हर सहाबी जेके मदीने जे सहाबी उन्हनि अर्ज़ रखियो त या रसूल अल्लाह कंहिं सहाबी चयो आका अॼु राति मूं वटि रहो अॼु राति मुंहिंजी दावत खाओ कंहिं सहाबी चयो या रसूल अल्लाह अॼु राति मूं वटि रहो सभिनीनि हुजूर खे दावत अर्ज़ रखी पर मदीने जे लजपाल ॾिठो पए सभई मोहब्बत वारा मां कंहिंखे हा करे कंहिंखे न समझ अचे थी ॻाल्हि। सरकार फरमायो ऐ सहाबियो इहो फैसलो असां पंहिंजी ॾाची ते था छॾूं पंहिंजी उठणी ते था छॾूं आका उहो कीअं थींदो हुजूर फरमायो असां इन उठणी ते वेहूं था उठणी जंहिं सहाबी जे दर ते वेहे अॼु असां उनजा महिमान थींदासीं। हर सहाबी खुशी में पंहिंजे पंहिंजे दरवाजे ते को गाह झले बीठो को अन्न झले बीठो सादारा मता इनके ॾिसी करे अचे असांजी किस्मत जागे मदीने वारो साईं असांजे घर में मेहमान थे उहा ॾाची हलंदी 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 हुजूर जो सहाबिया हज़रत अबू अयूब रज़ी अल्लाह तआला अन्हु हज़रत अबू अयूब अंसारी हलंदी हलंदी उन जे दरवाजे ते वेठी आ मदीने वारे साईं फरमायो त ऐ सहाबियो फैसलो थी चुको आ अॼु असां हज़रत अबू अयूब जा मेहमान आहियूं सभई सहाबी तड़पी पिया ऐ अबू अयूब अंसारी तुझी किस्मत सुभान अल्लाह जो अॼु मदीने वारा साईं पहिरीं रात मदीने में ऐं तुंहिंजा मेहमान जॾहिं सोणे लतीफ़ सरकार इहा ॻाल्हि ॿुधी न त लतीफ़ सरकार जी रूह तड़पी पई हाय अबू अयूब अंसारी तो ते एॾो वॾो करम जो मदीने वारा साईं तो वटि महिमान थिया। लतीफ़ सोने फरमायो ऐ काश के सरकार मूं वटि बि मेहमान थियनि ऐं मूं वटि बि मेहमान थियनि। पोइ आलम तख़य्युल में सोने लतीफ़ सरकार के अर्ज़ कयोसीं त सोना लतीफ़ सरकार तव्हां हुज़ूर खे कीअं राज़ी कंदव त या रसूल अल्लाह हिकु राति मूं वटि रहो। सोने लतीफ़ सरकार फरमायो ओ पेरे पवंदे सान सुभान अल्लाह में मज़ो न आयो थोरो खुली करे सूफियाए कराम जो एक तरीक़ो होंदो ताके बुधावा सूफियाए कराम इशारो कंदा ससी पनूरे हीर रांझे दे मगर दर हकीकत वो कलाम हुजूर जी बारगाह दे होंदो है। सोने लतीफ़ सरकार फरमायो मां बि हुजूर के अर्ज़ रखंदुसि त या रसूलल्लाह हिकु दावत मुंहिंजी बि क़बूल फरमाओ। कीअं क़बूल फरमाओ फरमायो ओ पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञे रात बंभोर में सोना रही वञे रात बंभोर में चौपेरे पवंदी सान चवंदी सान रही वञे रात बंभोर में अल्लाह रही वञे रात बंभोर में पेरे पवंदी सान। सोना लतीफ़ सरकार हुते तो हुजूर मक्को छॾे मदीने आया पर कदें ईअं बि त थी थो सघे जो हुजूर जो गुज़र तुंहिंजी गलीअ मां बि थिए
तो सोना अवा किए हुजूर के मनाइदो तो सोना अज रात मुझी दावत कबूल कयो। सोने लतीफ सरकार फरमाया अगर मुखे खबर पवे त मदीने जो लजपाल अज मुझी गली मां गुजरंदो अगे अची करे रस्ते ते भी रहंदुस। ओ जने हुजूर जो काफलो ईंदो तपो उठत आरी जाम जाला वो 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 उठत आरी जाम जाला सोहणल जाम जा मदनिया जाम जा अरबिया जाम जा जॾहिं उठ पुजंदा त पोइ वागो वठंदी सान ऐं चवंदी सान सोना रही वञ रात आका रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी सान। सुभान अल्लाह। इस ताईं ॻाल्हि समझ में आई आहे था हुजूर जे उठन जे वागुन के वठी करे बज़िद थींदो इसरार कंदुसि त आका रही वञ रात बंबोर में। मुझो सोना लतीफ सरकार ही तो उहो मंज़र आ जॾहिं अवां खे ख़बर पवे तो हुजूर अचन था पर ईअं बि त थी थो सघे जो हुजूर जो काफ़िलो गुज़री वञे ऐं अवां खे बाद में ख़बर पवे त हुजूर गुज़री चुका आहिनि पोइ छा कंदो ओ छा कंदो। सोने लतीफ सरकार फरमायो अगर काफ़िलो गुज़री वञे ऐं मूंखे बाद में ख़बर पवे त खणा निकिरी करे दौड़ लॻाईंदुसि डुकंदे डुकंदे ओ चढ़ी जबल चोट ते अला ओ चढ़ी जबल चोट ते अला ॾिसंदुसि अगर काफ़िलो वञी रहियो आहे त पोइ सॾड़ा कंदी सान 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 चवंदी सान आका रही वञ रात बंबोर सोना रही वञ रात बंबोर में अला पेरे पवंदी सान। चओ सुभान अल्लाह। सोना लतीफ सरकार अगर काफ़िलो घणो ई परे हलियो वञे अवां खे नज़र ई न अचे त पोइ कीअं सॾड़ा कंदो कीअं सॾड़ा कंदो कंहिंखे सॾड़ा कंदो काफ़िलो अवां खे नज़र ई न अचे। सोने लतीफ सरकार फरमायो अगर काफ़िलो नज़र न आयो त पोइ आऊं बि उन दगे लॻी रहंदुसि आऊं बि उहा वाट वठी करे वेंदुसि। फरमायो ओ तियूं शाह लतीफ चेना ओ लालो लाल लतीफ चेना छा चए गोले लहंदी सान गोले लहंदी सान चवंदी सान आका रही वञ रात बंबोर में सोना रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी सान। जो सुभान अल्लाह। गोले लहंदी सान गोले लहंदी सान मुझे सोना हो त कायनात